बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असीं सिंधी अदब में जेको नसर आहे उन बाबति कुझु अहम सुवाल पढ़ंदासीं। असां में इहो आहे कंहिं बि ॿोली जा ॿ भाङ थियनि था, हिकिड़ो आहे नसर, ॿियो आहे नज़म। नसर में वरी नाटक, ड्रामा, नाविल, मज़मून, कहाणी वग़ैरह अची वञनि था। नाटक, ड्रामा, कहाणी ऐं किसा सभिनी खे गॾे अफ़सानो या फिक्शन सॾिजे थो या सॾिबो आहे। अफ़सानो अदब जी अहम सिन्फ़ आहे जेके जदीद में मुख़्तसर अफ़सानो या जदीद अफ़सानो बि या शॉर्ट स्टोरी सॾिजे थो। अफ़सानो इंसानी किरदारनि जो असराइतो अक्स आहे या तज़किरो आहे। अफ़साने बाबति मुख़्तलिफ़ राय आहिनि, जंहिंमें इहो आहे त अफ़सानो खे पढ़ी पूरो करण में घटि 15 मिंट लॻनि या वधि में वधि कलाकु लॻे। इहे मुख़्तलिफ़ नज़रिया आहिनि। के चवनि था 15 मिंट हुजनि, के चवनि था 15 मिंट खां 1 कलाक जे दौरान जेको पढ़ियो वञे उहो अफ़सानो आहे। पर शर्त आहे उहो जेको मज़मून हुजे उहो मोतबर हुजे, कंहिं डेटा ते मुश्तमिल हुजे। अफ़सानो रक़्स, मसवरी ऐं संग तराशी खां पहिरीं आयो। इहो कहिड़े हिसाब सां आयो, कीअं आयो, इन जी अचण या कहिड़ी तारीख़ आहे, इहो पाण नेक्स्ट लेक्चर में, नेक्स्ट वीडियो में पढ़ंदासीं। इब्तिदाई दौर में अफ़सानो जानबाज़ी ऐं दिलेरी ते लिखियलु हुआ, यानी कि माण्हू जंगियूं कंदा हुआ, पोइ फारिग टाइम ते वेही उहे जंगियुनि जो अहवाल लिखणु स्टार्ट कयो या कंहिंजी बहादुरी या सारा वाखाण ते लिखिया विया। त शुरू में जेके अफ़साना जेके लिखिया हुआ उहे दिलेरी ऐं जानबाज़ी ते लिखिया विया। बाद में जेके लिखिया विया उहे मज़हबी ते लिखिया विया, मज़हब ते लिखिया विया, उन खां पोइ इख़लाक़ियात ते लिखिया विया। दिलेरी ते सभ खां पहिरीं असांखे जेके मज़मून या असांखे अफ़साना मिलनि था उहे मिलनि था असांखे यूनान जा मिलनि था, जर्मनी जा, फ्रांस ते मिलनि था। लेकिन अगरि इख़लाक़ियात जी ॻाल्हि कजे त असांखे सभ खां पहिरीं जेके मिलनि था उहे मिलनि था इटली जा। त इख़लाक़ियात में सभ खां वधीक जेके अफ़साना मिलनि था ऐं पहिरीं जेके अफ़साना मिलिया उहे मिलिया इटली जा। त अफ़साने जी कहिड़ी तरह सां वज़ाहत कयो वञे, अफ़साने में छा छा हूंदो आहे ऐं उनजी तारीख़ कीअं आहे, अफ़सानो छा खे चइबो आहे, अञा वधीक जेको पाण नेक्स्ट लेक्चर में पढ़ंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी।